दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंधी कम्युनिटीअ जो क़ौमी, समाजी ऐं सक़ाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधनि खे हिकु लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि। रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्युनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे। सिंधनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्युनिटी बेस्ड रेडियो आहे। माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूद आहिनि। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में हाणे अवां जे समातुनि जे नज़र कंदा था हलूं अॼु जी अहम रिपोर्ट। अॼु जी अहम रिपोर्ट तहरीर कई आहे एस महदी शाह। रिपोर्ट जो उनवान आहे त मक़तूल शागिर्द काशिफ शाह जे रत सां इंसाफ़ थींदो। एस महदी शाह पंहिंजी रिपोर्ट में लिखे थो त पुलिस पारां पंहिंजो मुक़ररु कयल कानूनी हदूं ओरांगे चादर ऐं चौदीवारीअ जो तक़दुस पायमाल करणु आम रवाजी ॻाल्हि आहे, पर उन ॻाल्हि में को शक कोन्हे त जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो पियो वञे तीअं तीअं पुलिस जे अहिड़ियुनि ज़ालमाणियुनि ऐं अदालत खां मथां क़तल जी कार्रवाइयुनि में घटिताई ईंदी पई वञे। इहो उन करे बि थियो आहे त माज़ीअ जे भेट में कमीशन पास पुलिस ऑफिसरनि जी तइदाद में तमामु घणो इज़ाफ़ो थियो आहे। अहिड़नि कमीशन पास ज़िलई पुलिस ऑफिसरनि पुलिस वर्दीअ में मौजूदु कारियुनि रिढुनि खे नक में नाकेली विझण जी कोशिश कई आहे, जंहिं करे माज़ीअ जे मुक़ाबले में अवाम जो पुलिस मथां कुझु न कुझु एतमाद ज़रूरु बहाल थी रहियो आहे, पर अवाम जो पुलिस मथां मुकमल एतमाद बहाल थियण में घणो वक़्तु लॻंदो, छाकाणि जो असांजा चूंडियल नुमाइंदा वक़्त जा हुकुमरान ऐं ख़ासि तौरु वॾेरकी सोच रखंदड़ हुकूमती नुमाइंदा पुलिस खे अवाम जो मुहाफ़िज़ बनाइण बदिरां पंहिंजो ज़ाती नौकर सम्झी उन्हनि जो इस्तेमालु करे रहिया आहिनि, जंहिं करे हिन वक़्तु बि अक्सर पुलिस ऑफिसरनि ख़ासि तौर ते थाणेदारनि SHOs जी सोच इहा साॻी आहे। अहिड़ी सोच जे करे ई पुलिस अवाम में पंहिंजी साख बहाल करे न सघी आहे। ताज़ो ई लाड़काणे ज़िले जे थाणे शहीद इलाही बख़्श सियाल जे नाले सां क़ाइमु कयल थाणे जी हद फरीदाबाद ॻोठ में लिंग कांडारींदड़ वाक़ियो पेश आयो आहे। हीअ सूबाई घरू वज़ीर सोहेल अनवर सियाल जो ॻोठ पिणु आहे ऐं उन थाणे जो इफ़्तिताह बि घरू सूबाई वज़ीर पाण कुझु अरसो अॻु कयो हो। उन ॻोठ में पुलिस अहलकारनि इख़लाक़ जूं हदूं ऐं कानून जा लीका लताड़ींदे मुबैना चोरीअ जे वाक़े जी फरियाद ते खोजी कुतनि जे निशानदहीअ ते चादर ऐं चौदीवारीअ जो तक़दुस पायमाल कंदे सैयदनि जे घर ते काह करे ॿिनि शागिर्दनि खे गिरफ़्तार करे खेनि तशदुद जो निशानो बणाए हिकु शागिर्द खे मुबैना तौरु क़तल करे छॾियो आहे। अहिड़ी वहशियाणी कार्रवाईअ ख़िलाफ़ मक़तूल शागिर्द 16 सालनि जे काशिफ शाह जे वारसनि न सिर्फ़ एहतजाज कयो पर सिंध सैयद एसोसिएशन जे ज़िलई ऐं सूबाई उहिदेदारनि सैयद शहाबुद्दीन शाह ऐं ॿियनि लाड़काणे प्रेस क्लब में अलॻि अलॻि प्रेस कॉन्फ्रेंसूं करे इंसाफ़ जी घुर कई ऐं चयो त लाड़काणे भरिसां फरीदाबाद ॻोठ में पुलिस ऐं कुझु बासर माण्हुनि सैयद ज़ात जे घरनि में घिड़ी चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पायमाल कंदे चोरीअ जे हिकु कूड़ इल्ज़ाम हेठि नाए जमायत जे शागिर्द काशिफ शाह खे घरां गिरफ़्तार करे थाणे ते लाकअप करे उते खेसि सख़्तु तशदुद जो निशानो बणाईंदे बेदर्दीअ सां घुटा ॾेई क़तल करे ज़ुल्म ऐं ज़्यादती कई वई। अहिड़े वाक़े जे हवाले सां जेका FIR दाख़िल कई वई आहे उन में दहशतगर्दीअ जा कलम शामिल नाहिनि कया विया ऐं असां चाहियूं था त केस में दहशतगर्दीअ जा कलम शामिल कया वञनि। असांजो मुतालबो आहे त वाक़े में मुलवस जेके बि जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। उनखां पोइ फ़ैसिले या
समेत ॿियनि मामलनि ते गौर वीचार करे सघिजे थो। हिन चयो त फरीदाबाद में क़ाइमु थियल शहीद इलाही बख़्श सियाल थाणो ॾोहारियुनि जो थाणो आहे जिते ग़रीब माण्हुनि सां ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं कयूं वेंदियूं आहिनि। इहो थाणो पंहिंजा ज़ाती मक़सद हासिल करण ऐं मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ इस्तेमालु करण लाइ क़ाइमु कयो वियो आहे। तंहिं करे हिन थाणे जी हिते का बि ज़रूरत नाहे। फौरी तौरु थाणे खे बंदि कयो वञे। हिन सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं IG सिंध खे अपील कंदे चयो त नौजवान सैयद काशिफ शाह वारे वाक़े जो नोटिस वठी असांखे इंसाफ़ ॾियारीनि। ॿिए पासे पुलिस जे उन कहरी ऐं ज़ालमानी कार्रवाईअ ते न सिर्फ़ घरू सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल नोटिस वरितो बल्कि SSP लाड़काणो तनवीर तुनियो सख़्त नोटिस वठंदे इस्पताल पहुची पुलिस तहवील में मुबैना तौरु मारिजी वियल शागिर्द काशिफ शाह जे वारसनि खे इंसाफ़ जी ख़ातिरी कराईंदे लाॻापियल थाणे जे SHO समेत समूरे स्टाफ खे मुअत्तल करे छॾियो ऐं वाक़े जी FIR दाख़िल करण जो हुकुम ॾींदे 2 ॾींहनि अंदरि SHO इक़बाल कांदड़ो ऐं वॾे मुंशी जहान शाह खे गिरफ़्तार कराए लाकअप कराए छॾियो। जॾहिं त सूबाई वज़ीर जे हिदायतुनि ते SSP वाक़े में मुलवस मुबैना चोरीअ जी FIR दाख़िल कराईंदड़ अब्दुल गफ़ार सियाल खे पुन गिरफ़्तार करे वरितो। उन हवाले सां सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल जो भाउ PP अॻवान तारिक अनवर सियाल पुण मक़तूल शागिर्द जे तॾे ते पहुची न सिर्फ़ तज़ियत कई बल्कि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इहो वाक़ियो मुंहिंजे ॻोठ जो न पर मुंहिंजे घर जो आहे ऐं मूंसां थियो आहे। उन मामले में शागिर्द जे माइटनि सां हर सूरत में गॾु आहियां ऐं इंक्वायरीअ बैदि वाक़े में मुलवस जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। जॾहिं त पुलिस हिरासत में मुबैना तौरु मारिजी वियल शागिर्द जे माइटनि तारिक अनवर सियाल अॻियां दाहींदे चयो त चोरीअ जी फरियाद खां हिकु ॾींहुं अॻु असांजी अब्दुल गफ़ार सियाल सां मुंहमारी थी हुई। हिकु ॾींहुं बाद हिन पुलिस सां गॾिजी असांजे घरनि ते काह करे वॾो ज़ुल्म कयो ऐं 2 शागिर्दनि खे गिरफ़्तार कयो वियो। जंहिंखां पोइ अब्दुल गफ़ार सियाल ऐं अब्दुल जब्बार सियाल जी मौजूदगीअ में पुलिस काशिफ शाह खे ॿिए कमरे में बंदि करे बेइंतहा तशद्दुद करे 1 कलाक अंदरि क़तल करे असांखे इतलाह ॾिनो त हिन ख़ुदकुशी कई आहे। जेको वॾो ज़ुल्म आहे हाणे ॾिसणो इहो आहे त जहिड़ीअ तरह सूबाई घरू वज़ीर सोहेल अनवर सियाल वाक़े जो नोटिस वरितो आहे ऐं संदसि भाउ तारिक अनवर सियाल पुलिस जी उन कार्रवाईअ खे पंहिंजे ॻोठ बल्कि पाण सां वाक़ियो करार ॾिनो आहे त छा हू पुलिस तशद्दुद में मारिजी वियल 16 सालनि जे शागिर्द काशिफ शाह जे वारसनि खे हक़ीक़ी इंसाफ़ ॾियारीनि था या संदुन जूं अहिड़ियूं दावाऊं इलेक्शनी नारनि जीअं हवा सां भरियल फूकणा आहिनि। इहो ईंदड़ वक़्त ई साबित कंदो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में सैयद महदी शाह जी अहम रिपोर्ट जंहिंजो उनवान हुयो मक़तूल शागिर्द काशिफ शाह जे रत सां इंसाफ़ थींदो अव्हां जे समातुनि जे नज़र कईसीं। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन